अस्सलाम वालेकुम यार, रिसेंटली एक मां ब्लॉग अपलोड कयो सेल्फी प्रैंक जिंदे तव्हां खोड़ सारो प्यार ॾिनो, हिन वजह सां मां चयो हिनजो पार्ट 3 त 2 ऑलरेडी अची वियो आहे, पार्ट 3 था हिनजो खणी अचो। पार्ट 3 में हाणे इहो सीन आहे त सेल्फी प्रैंक नथा कयूं, प्रैंक कंदासीं बिल्कुलु, पर सेल्फी प्रैंक इन करणु हूंदो छो खोड़ सां दोस्तनि खे हाणे ख़बर पइजी वई आहे त वकार शाह जेको आहे सेल्फी प्रैंक करे थो पियो, इन वजह सां होशियार थी विया हूंदा। त मां इन करे हिकु आइडिया सोचियुमि त सेल्फी प्रैंक न ई सही, पर पाण हिकु प्रैंक करे था सघूं कैमरा सां ई, पर फ़ोटू कढंदासीं बैक कैमरा सां। बैक कैमरा छा हूंदो त अॻिले खे आइडिया बि न हूंदो त फ़ोटो निकिरे या वीडियो शूट थिए थी। मां पंहिंजे दोस्त खे ऑलरेडी सम्झाए छॾियुसि त जेको आहे तूं वीडियो रिकॉर्ड ऑन रखजांइ, हुनखे फील ईअं कराईंदासीं त पाण ग्रुप फ़ोटो था कढायूं या फिर बैक कैमरा सां हिकु पिक्चर क्लिक थिए थी, त हुनखे बिल्कुलु ई आइडिया न थींदो। त इन वजह सां अचो ॾिसूं था हुननि जा रिएक्शन्स, हुन जा जेको प्रैंक कयूं था दोस्तनि सां, त हिनखे इंजॉय कजो। लाइक कमेंट शेयर ज़रूरी आहे। No.